चाचा ॾिसो न काफ़िले जी वापसी जो टाइम थी वियो आहे, पाणी बि गरम थी वियो आहे। ईअं न त मोमिन अची पाणी पीअनि ऐं शिकायत कनि त पाणी गरम था पियारियो। पुट महरम सिर्फ़ मातम जो नालो न आहे, सब्र कुर्ब अक़ीदत जो नालो आहे। सब्र कर, को न को हुसैनी अची वेंदो इंशाल्लाह। चाचा मां बि इहो ई थो चाहियां, ऐं जेको ही हुसैनी सबील पे सदा या हुसैन कंदो रहे। रमीज़ पुट, हीअ सबील लाइ बर्फ़ आंदी अथमि। ॾाढो ॾुखियो पंधु हो जबलनि जो, वॾी मुश्किल सां अचे तो वटि पॻो। हुसैन जी नाम जी बर्फ़ आहे, क़बूल पवे। अड़े बिस्मिल्लाह चाचा लाल बख्श, तो त अॼु हुसैनी हुजण जो पको सबूत ॾेई छॾियो। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। लाल बख्श, तो त वॾो कमु करे छॾियो। अल्लाह तोखे हुसैन जी शफ़ायत नसीब कंदो। न मोर, मां त उन दर जो कुतड़ो आहियां जंहिंजे नाले वठण सां पाणी पाक थी वेंदो आहे। फ़क़ीर अॼु त अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायूं थी जो हाँ उहे ठारे छॾियो अथई। अचे हुसैन जे नाले जी सबील पई। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। अड़े ही सब छा है? सॼी गिटी में गप करे छॾी अथव? कंहिंजी इजाज़त सां हिते सबील लॻाई अथव? अड़े मौला हुसैन जी सबील लॻाइण जे लाइ कंहिंखां इजाज़त वठण जी ज़रूरत न आहे। बस कर रे, ही सब बंदि कयो, न त असांखे ही सभु कुझु बंदि करण जो तरीक़ो ईंदो आहे। तूं वॾो थी वएं, ज़बान तुंहिंजी नंढी अथई। हुसैन जी सबील नथो बंदि कराए सघे। हो चाचा, हरू भरू पंहिंजो टाइम पिया ज़ाया कयो, वञी कमकार कयो पंहिंजो वञी महिल सां। शायदि तूं हुसैन खे नथो ॼाणी, न त अॼु मज़ाक करण जी बजाए तूं हिते रोई हां। तू हिते पाणी विराए पाण खे मुजाहिदो समझी हिते हुसैन जे नाले जी सियासत न कर। खणो हितां पंहिंजो। अड़े यजीद जी औलाद आहीं छा तूं? ज़ालिम, तोखे ख़बर आहे हीअ बर्फ़ फ़क़ीर वॾी मुश्किल सां हिते आंदी हुई। बस पुट बस, बर्फ़ जी न इश्क जी बि तज़लील थी आहे। हीअ बर्फ़ मुंहिंजे रत जी ही, सिर्फ़ हुसैन लाइ। ही जेको कुझु तो कयो आहे, इन जो जवाब तोखे हुसैन ॾींदो। हुसैन 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 हुसैन। रमीज़ भाउ, मूंखे ख़बर पई बर्फ़ ख़त्म थी वई, मां शायदि ॾाहिस पे बर्फ़ वठियो आयुसि। चाचा जबार, तूं त फ़रिश्तो निकितई। कंहिं सच चयो आहे, हुसैन जा गुलाम बेपोच न आहिनि हूंदा। बिस्मिल्लाह। मौला हुसैन आबाद कंदो अव्हांखे। जबर, अल्लाह तोखे अजुर ॾींदो। हुसैन जी सबील जिते बि हूंदी पाणी पाण हली ईंदो। हेड़ा हेड़ा मुनकर, छा सबील हुसैन जी बंदि कंदा?
you are.